रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सूरह फातिह ओपनर जेका पहिरियों नंबर सूरह आहे क़ुरान जी, उन जी आख़िरी आयत जेका आहे सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। त इन में सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम असां अल्लाह सुब्हानहु व तआला खां चऊं था त उन्हनि माण्हुनि जो रस्तो, उन्हनि जो रस्तो जंहिंजे मथां तूं इनाम फरमायो, जंहिंजे मथां तुंहिंजी नेमत हुई, जंहिंजे मथां तुंहिंजी फेवर हुई यार, असांखे उन्हनि जे रस्ते ते हला। हाणे इहो सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, इन जो अनअमत इन जो मक़सदु इहो आहे त माज़ी ज़मान माज़ी इहो पास्ट टेंस आहे। मतिलबु इहो त उहे जेके माण्हू हुया उहे हाणे कोन्हनि। अल्लाह सुब्हानहु व तआला जंहिंजे मथां पंहिंजी नेमत कई, जंहिंजे मथां पंहिंजो इनाम कयो, जंहिंजे मथां जंहिंखे फेवर ॾिनई, उहे आहिनि जेके हिन वक़्तु कोन्हनि। हिन वक़्तु उहे ई आहियूं जेके तव्हां ऐं असां गुनाहगार जेके माण्हू आहिनि हिन वक़्तु उहे आहिनि। हाणे उहे माण्हू कोन्हनि जंहिंजे मथां अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजी फेवर कई, पंहिंजो इनाम कयो। उहे माण्हू कहिड़ा हुया? उहे माण्हू उहे हुया जंहिंखे अल्लाह सुब्हानहु व तआला सिधो रस्तो ॾेखारियो ऐं उन्हनि जो रस्तो जेको उहे अल्लाह जे रस्ते ते हलिया ऐं उन्हनि जी जेका मंज़िल हुई उहा अल्लाह जे रस्ते में मौत हुई। उहे माण्हू हुया जंहिंखे अल्लाह जी फेवर हुई, स्पेशल फेवर हुई, जंहिंजो अल्लाह जो जेको इनाम हुयो उन्हनि माण्हुनि जे मथां। हाणे इहा शइ असां अल्लाह सुब्हानहु व तआला खां घुरूं था, या अल्लाह तूं असांखे उन्हनि जे रस्ते ते हलाए जंहिंजे मथां तुंहिंजो इनाम हुयो, जंहिंजे मथां तुंहिंजी नेमत हुई। त इहा हिकिड़ी वॾी हिदायत आहे ऐं इहा तमामु वॾी एक्सपेंसिव आहे, तमामु इम्पॉर्टेंट शइ आहे, एॾी ख़ासि शइ आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके आहिनि उहे तव्हां खां ऐं मूंखां असांखां वधीक इहा शइ घुरंदा हुया, कंहिंखां? अल्लाह सुब्हानहु व तआला खां। त इहा तमामु हिकिड़ी ख़ासि शइ आहे ऐं इहा एॾी आसान शइ नाहे जेका असां चऊं था सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम। इहा जेका अल्लाह जी फेवर आहे, इहो जेको अल्लाह जो इनाम आहे, इहो एतिरो ख़ासि आहे, इहो तमामु एॾो आसान नाहे जेको असांखे आराम सां मिली वञे, जेको असांखे आसानी सां मिली वञे। उहे माण्हू हुया जंहिं पंहिंजी ज़िंदगी, जंहिं पंहिंजी हर शइ अल्लाह जी राह में क़ुर्बान कई, पंहिंजो पाण खे अल्लाह जी राह में ॾेई छॾियऊं। उन्हनि जी मंज़िल जेका हुई, उन्हनि जी ज़िंदगी अल्लाह जी राह में हुई। त अल्लाह सुब्हानहु व तआला फ़रमाइनि था त असां इहा दुआ घुरूं, अल्लाह खां इहा शइ घुरूं त या अल्लाह असांखे उन्हनि जे रस्ते ते उहा जेका तूं फेवर उन्हनि जे मथां कई, जेको इनाम कयो, जीअं उन्हनि जे मथां कई त असांजे मथां बि उहो इनाम कर ऐं असांखे उन्हनि जहिड़े रस्ते ते, उन्हनि जे रस्ते ते सिरातल लज़ीना, उन्हनि जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। जीअं उहे उन रस्ते ते हलिया छाजे करे? त या रब तुंहिंजो जेको इनाम हुयो, तुंहिंजी नेमत हुई उन्हनि जे मथां, तुंहिंजी फेवर हुई उन्हनि जे मथां। त अल्लाह असां जेको डायरेक्ट क्रेडिट ॾियूं था कंहिंखे? अल्लाह सुब्हानहु व तआला खे। अल्लाह सुब्हानहु व तआला जी उन्हनि जे मथां नेमत हुई। त अल्लाह सुब्हानहु व तआला हिते चए थो अनअमत निकियल आहे, अनअम आहे। अनअम जो मक़सदु इहो आहे, इहो निकितल आहे नऊम आहे। नऊमा जो मक़सदु इहो आहे त सॉफ्टनेस, या कंहिंखे स्लो आराम सां कोई वॉक कंदो हुजे ऐं तमामु रिलैक्स नमूने कोई वेंदो हुजे कंहिं जॻह तां। जीअं अनाम इनखे बि चवंदा आहिनि, जेके ॻऊं हूंदियूं आहिनि या रेढूं हूंदियूं आहिनि, इहे केतिरो आराम सां हलंदियूं आहिनि, तमामु रिलैक्स नमूने हलंदियूं आहिनि। भरिसां गाॾी गुज़री वञे, उन्हनि खे पंहिंजी परवाह, उहे पंहिंजे रस्ते तां आराम सां हलंदियूं वेंदियूं आहिनि। अनाम उन्हनि खे बि चवंदा आहिनि, जेके ॻऊं ऐं रेढूं, इन्हनि खे बि चवंदा आहिनि अरबी में। त असां अल्लाह सुब्हानहु व तआला खां घुरूं था, या अल्लाह तूं उन्हनि जो रस्तो एतिरो आसान कयो, उन्हनि जे मथां तूं पंहिंजी नेमत कई। उहो जेको रस्तो आहे उहो तमामु डिफ़िकल्ट, ॾाढो ॾुखियो रस्तो आहे, पर जंहिंजे मथां तुंहिंजी फेवर आहे, या रब तूं उन्हनि जे लाइ उहो रस्तो एतिरो आसान करे छॾियो जो उहो इन रस्ते तां आराम सां वञनि पिया, उन्हनि खे कंहिं बि शइ जी परवाह न हुई। त असां अल्लाह सुब्हानहु व तआला खां इहा शइ घुरूं था त या रब्बिल आलमीन असांजे लाइ बि इहो रस्तो जेको आहे आसान कर। सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, असांजे मथां बि फेवर कर, जेका तूं उन्हनि माण्हुनि जे मथां, जंहिंजे असांखे बि उन्हनि जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमा, जंहिंजे मथां तुंहिंजी नेमत हुई, तुंहिंजी फेवर हुई, तूं उन्हनि जे मथां पंहिंजी रहमत कई। असांजे मथां बि उहा ई, असां उन्हनि जी रस्ते ते हलण जी, असां उन्हनि जी अल्लाह सुब्हानहु तआला खां घुरूं था त ओहिड़े क़िस्म जी फेवर असांजे मथां बि नाज़िल फ़रमा। उन खां पोइ वारी जेका आयत आहे उन में आहे ग़ैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दालीन। इन में जेके आहिनि मग़्दूब ऐं दालीन, इहे केरु हुया?
असां जीअं माना पढ़ंदा आहियूं इन में मखदूम ऐं दालीन जी माना जिते गज़ब थियो या जेके रस्ते तां हटाया विया असांखे माना क़ुर में जेका आहे उहा इहा मिलंदी आहे। सिंधी में जिते ॾमर थियो या रब तुंहिंजो या वरी जेके रस्ते तां हटाया विया उन्हनि जे रस्ते ते न, त असां इहा शइ इन्हनि जी माना छा आहे मखदूम ऐं दालीन। मखदूम जेके आहिनि उहे आहिनि जीअं मिसाल जे तौर ते को हिकिड़ो माण्हू आहे, तव्हां में को माण्हू आहे उहो एतिरा बुरा अमल करे थो जो सभिनि जी कावड़ उन जे मथां आहे, कंहिंजी सभिनि जी कावड़ उन जे मथां आहे, जेको कावड़ खे वठे थो, ज़ोरीअ कावड़ खे वठे थो पंहिंजे अमलनि जे करे, पंहिंजी नियत जे करे, पंहिंजे हिन जे करे अमलनि खे पंहिंजे खे वठे थो ऐं उन जे मथां जेको आहे सभिनि जी कावड़ वठे थो। हाणे जॾहिं चऊं था अलैहिम मतिलबु सभिनि जी, त हिते सिर्फ़ु अल्लाह सुब्हानहु व तआला न आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो सभिनि जी, मतिलबु सभिनि जो मक़सदु छा आहे? सभिनि जो मक़सदु इहो आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला उन जा फ़रिश्ता मोमिन ऐं उन जी पहिरीं जनरेशन, उन जी पोयूं जनरेशन, सभिनि जी जेका एंगर आहे, सभिनि जी कावड़ आहे उन माण्हू जे मथां, उनखे चवंदा आहिनि मखदूम। ऐं मखदूम ॿियो इन मां तव्हांखे मां मिसाल जे तौर ते को बॉस आहे, मैनेजर आहे, उन जा पंहिंजा 2 मुलाज़िम आहिनि। हिकिड़ो मुलाज़िम छुटी ते आहे कि ज़रूरी कम सां, ॿियो मुलाज़िम उते प्रेज़ेंट आहे, जॉब जो टाइम ख़तमु थो थिए, बॉस अचे थो पंहिंजे हिकिड़े मुलाज़िम खे चएसि थो त सुभाणे तोखे टास्क ए जेको आहे इहो पूरो करिणो आहे, इहो टास्क तोखे पूरो करिणो आहे, ज़रूरु पूरो करणु जो ताक़ीद सां उनखे चए थो। ऐं जेको ॿियो एम्प्लॉई आहे उहो प्रेज़ेंट न आहे, तूं उनखे बि इहो ॿुधाइजां त बॉस जेको आहे मैनेजर इहो कमु ॾिनो आहे, सुभाणे इहो पूरो करे खणी अचिणो आहे। हाणे सेकेंड डे ते जॾहिं ॿई वञनि था, बॉस चए थो मां तोखे कमु चयो, उनजो छा थियो? उहो चए थो बॉस मां न कयो, उहो कमु नथो करे, मुंडी हेठि करे वेही थो रहे। ऐं जेको ॿियो आहे उहो चए थो बॉस मूंखे त हिन ॿुधायो, मूंखे एॾो ताक़ीद कई न, मूंखे ॿुधाईंसीं भई एॾो ताक़ीद न कई, मूंखे त ख़बर ई न आहे त तव्हां एॾो बॉस ताक़ीद कयो, एॾो जेको आहे ज़रूरी कमु हुयो, मूंखे त हिन शइ जी ख़बर न हुई, मां मौजूदु ई न हुयुसि। त बॉस जी वधीक जेका कावड़ उहा कंहिंते हूंदी? उहा उन ते हूंदी जंहिंखे बॉस चयो तोखे मां ॿुधायो, तोखे ताक़ीद कई, पोइ बि तूं कमु न कयो आहे, वधीक कावड़ उन ते हूंदी। जीअं मिसाल ॿियो मिसाल आहे, 2 शागिर्द आहिनि, हिकिड़ो शागिर्द आहे उहो इम्तिहान थो ॾिए, टीचर चएसि थो हे अथई क्वेश्चन पेपर ऐं हे अथई आंसर शीट बि ॾिएसि थो, क्वेश्चन पेपर बि अथसि, रिज़ल्ट अचे थो पोइ बि हुनजो छा आहे मार्कूं 0, पोइ बि उहो को पेपर में को बि सही सुवालु नथो करे, हुनजी मार्कूं 0 आहिनि। ॿियो स्टूडेंट आहे, उनखे क्वेश्चन पेपर आहे ऐं उनजो रिज़ल्ट थो अचे, उहो बि 0 थो खणे, पर उनखे आंसर की कोन्हे का, उन वटि जवाबु लिखियलु कोन्हनि खे। पर हिकिड़ो जंहिंखे क्वेश्चन पेपर बि आहे, जंहिंखे टीचर आंसर बि ॿुधाए थो सभु कुझु, पोइ बि 0 थो खणे, टीचर जी कावड़ उन ते हूंदी या उन ते हूंदी जंहिंखे पेपर ॾिए थो ऐं उनखे आंसर नथो ॿुधाए, जवाबु नथो ॿुधाए, ऐं उहो जेको आहे 0 थो खणे। खणनि ॿई 0 था, पर जंहिंखे नॉलेज आहे, जंहिंखे आंसर जेके जवाबु अॻियां लिखिया पिया आहिनि, किताबु खुलियो पियो, हर शइ पई आहे, पोइ बि पेपर नथो करे सघे, त उनजो 0 आहे, त टीचर जी कावड़ उन जे मथां हूंदी। त मखदूम जेके आहिनि उहे माण्हू आहिनि जेके नॉलेज आहे ऐं उहे उन ते अमल नथा कनि। जंहिंखे नॉलेज त आहे, जंहिंखे हर शइ जी ख़बर आहे, दीन छा आहे, इस्लाम छा आहे, हर शइ जी ख़बर आहे, पोइ ख़बर हूंदेसि हूंदे उहे इग्नोर था कनि। दालीन जी माना इहा आहे त जंहिं माण्हू वटि एतिरी नॉलेज कोन्हे जेतिरी मखदूम, जेके माण्हू उहे मखदूम नाले जेके उहे माण्हू आहिनि जंहिं वटि नॉलेज हुई, उहे माण्हू आहिनि जंहिंखे एतिरो इल्मु कोन्हे को, जंहिंखे एतिरी नॉलेज कोन्हे का। पर जीअं मिसाल जे तौर ते तव्हां कंहिं शहर में वञो था, कंहिं मुल्क में वञो था, तव्हां सिग्नल ते बीठा आहियो, तव्हां ड्राइव कयो था, तव्हां ॾिसो था रेड लाइट आहे, सिग्नल बंदि आहे, पोइ बि तव्हां सिग्नल टोड़े हलिया था वञो ऐं अॻिते वञी तव्हांखे पुलिस वारो रोके थो त तूं सिग्नल छो टोड़ियो, तव्हां पुलिस वारे खे छा चवंदो? तव्हां पुलिस वारे खे चवंदो मूंखे हिन कानून जी ख़बर न हुई। अगरि तव्हां ईअं चवंदो तव्हांखे डायरेक्ट जेल में विझंदो, ज़ाहिरी ॻाल्हि तव्हांखे या फाइन हणंदो या जेल में विझंदो या कुझु न कुझु तव्हांखे पनिश कंदो, त तोखे इन शइ जी ख़बर न आहे, त हू जॾहिं रोड ते निकितो आहे तोखे इहो कानून ख़बर अचणु घुरिजे, इहो जेको आहे कॉमन शइ आहे, इहा सभिनि खे ख़बर आहे। त दाली जेके आहिनि उहे माण्हू उहे चवंदा त असांखे जेको आहे इन शइ जी ख़बर न हुई, पर उन्हनि खे ख़बर रखणु घुरिजे, छो जो इहा अहिड़ी शइ आहे जो सभिनि खे ख़बर रखणु घुरिजे। त जेके रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं इहा शइ पढ़ंदा हुआ, सूरह फातिहा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखां वधीक पढ़ंदा हुआ, उन्हनि ते तहजुद बि फ़र्ज़ु हूंदा हुआ। त इहे एतिरियूं ख़ासि शयूं आहिनि त अल्लाह सुब्हानहु व तआला खां असां अल्लाह जी नेमत जंहिंजे मथां अल्लाह कई, असां उन रस्ते ते हलण जी अल्लाह खां असां दुआ था कयूं ऐं उन खां पोइ उन्हनि जे रस्ते ते हलण खां अल्लाह सुब्हानहु व तआला जी पनाह था घुरूं, जेके अल्लाह सुब्हानहु व तआला इल्मु त ॾिनो पर पोइ बि उहे गाफ़िल रहिया।
ॿिया उहे जेके अल्लाह सुब्हानहू ताला इल्मु ॾिनो पर तॾहिं बि गाफ़िल हुया। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे सूरा पढ़ंदा हुया त उन वक़्तु मखदूब जेके हुया उहे उन्हनि जो इशारो हूंदो यहूद ॾे, ज्यूस ॾे, जेके यहूद हुया, यहूदी हुया, उन्हनि ॾे इशारो हुयो। उन्हनि खे अल्लाह सुब्हानहू ताला किताब ॾिनो, उन्हनि खे अल्लाह सुब्हानहू ताला इल्मु ॾिनो, नॉलेज ॾिनी, हर शइ हूंदे सूंदे उनखां पोइ उहे फिरी विया, उनखां पोइ उहे उन शइ ते अमल न कंदा। ऐं जेके दालीन आहिनि जेके उहे हुया जेके क्रिश्चन हुया, जेके ईसाई हुया, उन्हनि वटि एतिरी नॉलेज न हुई जेतिरी यहूद वटि नॉलेज हुई। त अल्लाह सुब्हानहू ताला असांखे चए थो त असां इन्हनि ॿिन्हिनि कैटेगरीज़ में मखदूब ऐं दालीन इन्हनि शयुनि खां अल्लाह सुब्हान इन्हनि कैटेगरी में वञण खां अल्लाह सुब्हानहू खां दुआ घुरूं त या अल्लाह असांखे उन्हनि जे रस्ते खां बचाए जेके जंहिंजे मथां सभिनि जी कावड़ हुजे, जंहिंजे मथां फ़रिश्तनि जी बि लानत हुजे, अल्लाह जी बि, उनखां पोइ जेके मोमिन आहिनि उहे बि, उन्हनि जी जेके जनरेशन उन्हनि जी पंहिंजियूं जनरेशन आहिनि उन्हनि जी बि, या अल्लाह असांखे उन्हनि खां बचाए, या अल्लाह असांखे ओड़े थियण खां बचाए ऐं असांखे उन्हनि जे रस्ते ते हलण खां बचाए। हाणे इहा जेका सूर फ़ातिहा आहे, सूर फ़ातिहा जेका सूर आहे कंप्लीट सूर नाज़िल थी क़ुर में। हिकिड़ी सूर आहे, पहिरीं सूर आहे जेका कंप्लीट नाज़िल थी, पहिरीं आयात त ॿियूं आहिनि पर कंप्लीट सूर जेका क़ुर में आहे उहा सूर फ़ातिहा नाज़िल थी। सभ खां वधीक पढ़ण वारी सूर फ़ातिहा आहे। अल्लाह सुब्हानहू ताला चाहे थो त तव्हां इन सूरत खे हर 2-3 कलाकनि खां पोइ ॾींहं में पढ़ो, हर निमाज़ में हर रकात खां पोइ तव्हां पढ़ंदा आहियो त निमाज़ 5 वक़्त फ़र्ज़ु आहे त हर 3-4 कलाकनि खां पोइ अल्लाह सुब्हानहू ताला चाहे थो त असां इहे शयूं रिमाइंड कयूं त जीअं असां ग़लति रस्ते ते हलण खां बचूं। त जीअं कंहिंखे हिदायत नाहे, जेको मिसगाइडेंस जेके चवंदा आहिनि, अगरि कंहिंखे हिदायत नाहे त उहे 2 क़िस्मनि जा माण्हू आहिनि। हिकिड़ा उहे माण्हू जंहिंखे अल्लाह सुब्हानहू ताला इल्मु त ॾिनो आहे पर उन्हनि खे अमल कोन्हे, उन्हनि जो एक्शन को बि कोन्हे। अल्लाह सुब्हानहू ताला उन्हनि खे इल्मु ॾिनो पर उन्हनि जे लाइ उन ते अमल नथा कनि, उन्हनि जो एक्शन कोन्हे। उहे केरु आहिनि? इल्मु वारा, उहे मखदूम। ॿिया जेके आहिनि जंहिंखे अल्लाह सुब्हानहू ताला इल्मु न ॾिनो आहे पर तॾहिं बि उहे जेके आहिनि सिर्फ़ु अमल था कनि। उहे छा था कनि? सिर्फ़ु उहे अमल था कनि ऐं उहे इल्मु वठण जी कोशिशि ई नथा कनि। उन्हनि जो कमु सिर्फ़ु इहो आहे त अमल था कनि, उहे इल्मु वठण जी कोशिशि ई नथा कनि। त उहो जेके माण्हू आहिनि त जीअं पहिरियूं 3 आयात आहिनि सूर फ़ातिहा जूं, उन में अल्लाह सुब्हानहू ताला असांखे इल्मु थो ॾिए। अल्लाह सुब्हानहू ताला ॿुधाए थो त अल्लाह सुब्हानहू ताला जो इंट्रोडक्शन अल्लाह ताला केरु आहे। असां चवंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकी यौमिद्दीन, इहो सॼो इल्मु आहे। अल्लाह सुब्हानहू ताला इहा शइ असांखे ॿुधाए थो त असां अल्लाह सुब्हानहू ताला खे कहिड़े नमूने यादि कयूं, उन्हनि खे कहिड़े अर्रहमान अर्रहीम मालिकी यौमिद्दीन। उनखां पोइ अल्लाह सुब्हानहू ताला चए थो एक्शन छा आहे? इय्याका नअबुदु, या अल्लाह असां तुंहिंजी ई इबादत था कयूं, असां तुंहिंजा ई बंदा आहियूं, असां जेको आहे इहा इबादत कयूं था सिर्फ़ु तुंहिंजे लाइ था कयूं, असां तुंहिंजी इबादत कयूं। असां जेको आहे हर शइ सम्झिए। इस्लाम जी माना छा आहे? इस्लाम जी माना आहे या मुस्लमान, तव्हां चवंदा असां मुस्लमान आहियूं या इस्लाम आहे। इस्लाम जी माना इहा आहे त पीस, अमन, इहा त सभिनि खे ख़बर आहे। असां कंहिंखे सलाम कंदा आहियूं, इन जो मक़सदु इहो आहे अस्सलामु अलैकुम, असां कंहिंखे सलाम था कयूं। इन जो मक़सदु इहो आहे त मुंहिंजे दिलि में तुंहिंजे लाइ का बि दुश्मनी कोन्हे, तुंहिंजे मथां अल्लाह जी सलामती हुजे। असां उनखे डायरेक्ट दुआ था कयूं ऐं उन जे लाइ चवंदा त मुंहिंजे दिलि में का बि तुंहिंजे लाइ दुश्मनी कोन्हे का। त इस्लाम जी माना आहे अमन ऐं उनखां पोइ सबमिशन। मां एडमिट थो कयां त मां मुस्लमान थियो आहियां, त मुंहिंजी हिन दुनिया में का बि मर्ज़ी न आहे। जॾहिं मां चवां थो रब्बिल आलमीन, त मुंहिंजो मास्टर, मुंहिंजो रब जेको अल्लाह आहे, मुंहिंजी हिन दुनिया में का बि मर्ज़ी कोन्हे। त अल्लाह सुब्हानहू ताला पहिरियों 3 आयात में असांखे इल्मु थो ॾिए, तालीम थो ॾिए। उनखां पोइ जेका आहे एक्शन आहे। एक्शन छा आहे? इय्याका नअबुदु। हिकिड़ा माण्हू आहिनि जंहिंखे इल्मु त आहे पर उहे अमल नथा कनि, उन्हनि वटि एक्शन कोन्हे। अल्लाह सुब्हानहू ताला उन्हनि खे इल्मु ॾिनो आहे पर उहे अमल नथा कनि। उन्हनि खे ख़बर आहे त इहो क़ुर आहे, इहो पढ़णो आहे, इहो अल्लाह जो रस्तो आहे, उन ते हलणो आहे, पर उहे अमल नथा कनि। पोइ उनखां पोइ जेके आहे इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। पोइ जेके पोयूं 3 आयात आहिनि जेका अल्लाह सुब्हानहू ताला खां असां हिदायत था घुरूं, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, या रब्बिल आलमीन असांखे सिधे रस्ते ते हलण जी हिदायत अता फ़रमा, असांखे तौफ़ीक़ अता फ़रमा। सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, उन्हनि जे रस्ते ते जंहिंजे मथां तुंहिंजो फेवर थियो, जंहिंजे मथां तुंहिंजी नेमत हुई, उन्हनि जे रस्ते ते, ग़ैरिल मग़दूबि अलैहिम, उन्हनि जे रस्ते ते न जेके मग़दूब आहिनि, जेके दालीन आहिनि। त उन्हनि जे लाइ असांखे अल्लाह जी मदद खपे। त असां चवंदा भई इय्याका नस्तईन, असां अल्लाह सुब्हानहू ताला जी, या अल्लाह असां तोखां ई मदद था घुरूं, तूं ई मदद करण वारो आहे, तुंहिंजी मदद खां सवाइ असां इन रस्ते ते नथा हली सघूं।
त जॾहिं बि असां इहा सूरा पढ़ूं, अगरि इहे शयूं असांजे ज़हन में हूंदियूं त जॾहिं तव्हां निमाज़ पढ़ंदव तव्हांखे महसूसु थींदो त तव्हां अल्लाह सुब्हानहू ताला खां छा था घुरो, केतिरी इम्पॉर्टेंट शइ आहे, केतिरी अहम शइ आहे, केतिरी ख़ासि शइ आहे जेका तव्हां अल्लाह सुब्हानहू ताला खां घुरो था। ऐं अल्लाह सुब्हानहू ताला खां जेको डेस्परेटली, जेको ईगरली ऐं तव्हां घुरंदव त अल्लाह सुब्हानहू ताला डेफिनेटली, अल्लाह ताला चए थो मूंखां घुरो त मां तव्हांखे ॾियां। अल्लाह सुब्हानहू ताला वटि जेको ख़ज़ानो आहे उहो अनलिमिटेड आहे। त अल्लाह सुब्हानहू ताला असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इहा अहिड़ी शइ आहे जेका ख़ासि शइ आहे, इहा ईअं नाहे त आराम सां मिली वञे, इन जे लाइ एक्शन करिणो पवंदो। ऐं ईअं नाहे त सिर्फ़ु एक्शन हुजे, नॉलेज बि हुजे। इलाही माण्हुनि जे वटि इल्मु आहे पर एक्शन कोन्हे, निमाज़ नथा पढ़नि, उन्हनि खे तालीम त आहे, हिफ़्ज़ था कनि क़ुर, पर उहे सम्झनि कोन था। इल्मु अची वियो पर उन्हनि वटि एक्शन कोन्हे। ॿिया सिर्फ़ु जेके आहिनि उहे निमाज़ 5 वक़्तु पढ़नि था, तहजद पढ़नि था, पर क़ुर नथा पढ़नि। उन्हनि वटि इल्मु इन शइ जो कोन्हे, उहे इल्मु हासिलु करण ई नथा चाहिनि। त अल्लाह सुब्हानहू ताला असांखे ॿुधाए थो त तव्हां उन्हनि माण्हुनि वांगुरु न थियो। तव्हांखे जेका शइ मां ॾिनी आहे उनखे मज़बूती सां पकड़ियो, क़ुर खे मज़बूती सां पकड़ियो, ऐं निमाज़ जेका आहे, एक्शन जेको आहे निमाज़, उहा उन शइ ते, इहे ॿई शयूं गॾु आहिनि, क़ुर ऐं निमाज़, ऐं इहे शयूं गॾु आहिनि। अगरि इन्हनि खे तव्हां सेपरेट कंदव त तव्हां जेको आहे उन्हनि माण्हुनि मां थी सघो था जेके अल्लाह सुब्हानहू ताला मिसगाइड कयो, जेके मिसगाइडेड माण्हू हुया, जेके पंहिंजो पाण खे मिसगाइड कयो। अल्लाह सुब्हानहू ताला असांखे अहिड़ियुनि माण्हुनि खां बचाए ऐं अल्लाह सुब्हानहू ताला असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।